पंजाब जा कुश्ती वारनि लाइ जेको आहे सो करोड़ों रुपया इनाम था रखनि, ज़मीनूं इनाम में था ॾियनि, पर असांजे मल लाइ कंहिं क़िस्म जो प्रोग्राम कोन्हे। तंहिं करे आउं मल दोस्तनि खे बि गुज़ारिश थो कयां त मल एसोसिएशन मां तामिल कयो ऐं जेको आहे असां बि तव्हां सां काबिनेट गॾियूं, असां एहतजाज कंदासीं, रैलियूं कढंदासीं, पर मलहन खे हक़ वठी ॾींदासीं। उन्हनि जे बचनि जी तइलीम, उन्हनि जी तरबियत, उन्हनि मलहन जी बीमारी सीमारी इलाही जेको आहे फंड गवर्नमेंट मुक़ररु करे।
अब्दुल कादिर चांडू अजय गड्ढा नकल बालम भील अब्दुल कादिर चांडू पहलवान जो मुकाबले जारिया पहलवान शर्य शौकत शाह पहलवान शर्य करियो अब्दुल लतीफ पेरी मल्ला यानी पहलवान जो मुकाबले जारिया बस चाय करियो चाय सब